मोहब्बती मेड़े गोठ बदिजे हेकड़ो, मोहब्बती मेड़े गोठ बदिजे हेकड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदुमि पातशाह। ॾेह ऐं परॾेह जे सभिनी सॼणनि खे प्रोग्राम आलमी ओताक में भली कार। मां आहियां अवांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ऐं अॼु जंहिं ओताक ते मौजूदु आहियूं उहा ओताक उहा शख़्सियत कंहिं तारुफ़ जी मोहताज नाहे। इल्मैन आशिक़नि जे आरिफ़नि जे ऐं समाज सुधारकनि जे शहर जामशोरे में हींअर मौजूदु आहियूं असांजे मोहतरम साईं सागर आलमाणी, जेको असांजे ओताक कचहरियुनि जो मच अञा ताईं मचायो पियो अचे। उन्हीअ सां अॼु ओताक कचहरी जे हवाले सां कचहरी कंदासीं। दोस्तो, अॼोको ही असांजो ख़ासि प्रोग्राम समाज सुधारक ऐं उस्ताद तइलीमी माहिर मोहतरम साईं सागर आलमाणी जी ओताक ते थी रहियो आहे। ऐं अव्हां सां अॼु लोक अदब जे हवाले सां जेको असीं लोक अदब ॾिहाड़ो मल्हायूं था, 16 डिसंबर खे लोक अदब जो ॾींहुं करे मल्हायूं था। ऐं उन्हीअ मौक़े ते असां मच मचायूं था, पंहिंजे सुगड़ाइप खे आम कयूं था। असांजा जेके लोक रागी आहिनि उहो लोक सकाफ़ती वरसो आहे, उन जी सार संभाल लहूं था। इन सॼे पस मंज़र खे असांजा समाज सुधारक इल्मु अदब ऐं ॾात ॾाहप जा गोहर कीअं था ॾिसनि। सभ खां पहिरीं मां अवां सभिनी खे भलीकार चवां मोहतरम साईं अनीस अहमद मीर ग़ुलाम मुर्तज़ा शाहणी ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम रफ़ीक सिंधी साहिबु, नूर पिताफ़ी घोटकी खां असांजो बलोड़ सुगड़, मोहसिन कासमी चांडियो मदीने मुनवरा खां पाण सां गॾु आहे। वॾी महिरबानी मुश्ताक बुखारी नाले वारो शाइर साईं अव्हां खे भलीकार आलमी ओताक में। ज़ाहिद ओठो असांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो तमामु सरगर्म किरदारु साईं अव्हां खे भलीकार। मोहतरम यासीन सचियो साहिबु अव्हां खे भलीकार चऊं था। अब्दुल क़यूम राहू, काशिफ़ नज़ीर अव्हां खे भलीकार। साजिद अली लिखे थो साईं मुंहिंजा अस्सलाम वालेकुम। भा वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। मोहम्मद मोहसिन कासमी अवां माशाअल्लाह सुभान अल्लाह जो मोहबत भरियो मैसेज मोकिलियो। याकूब बाखड़ो बलोचिस्तान लस बेले खां पाण सां गॾु आहे, वॾी महिरबानी। मोहम्मद याकूब अव्हां खे भलीकार चऊं था। रियाज़ हुसैन लाशारी अव्हां खे भलीकार। ख़ालिद हुसैन ख़ालिद अव्हां खे भलीकार चऊं था। लियाकत अली मलिक खे भलीकार चऊं था। उन सां गॾोगॾु धणी बख़्श बारी जो असांजो नाले वारो सहाफ़ी पंहिंजे आलमी ओताक में शामिल आहे। सजण अव्हां खे भलीकार। साईं मोहतरम मोहम्मद अयूब लिगारी साहिबु पाण खे कनाइनि पिया। सजण अव्हां खे भलीकार। सिराज दिल महर तमामु इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो पारखू। साजिद अली लिखनि था उमेद त ख़ुशि हूंदा, आमीन। वॾी महिरबानी भाउ, संगत सां गॾु अव्हां बि ख़ुशि हुजो। ऐं बलोचिस्तान लसबेले असांजे ससुई पुनूअ जे पारां उन पाड़े जो उन शहर जो ससुई जीजा ससुई जंहिंखे असांजे लतीफ़ साईं ॻायो आहे, उन जी मज़ार वटां ई असां सां गॾु आहे याकूब बाखड़ो। सजण अव्हां जी महिरबानी, अव्हां खे भलीकार। अब्दुल जब्बार काबूरो अव्हां खे भलीकार। अयूब लिगारी साहिबु वॾी महिरबानी। अब्दुल जब्बार काबूरो लिखे थो जस लहणो, सजण अव्हां जी महिरबानी। ऐं अब्दुल्ला ख़ान शाहाणी पाण खे दादू खां कनाए पियो। मोंदर दादू जो तमामु मशहूरु इलाइक़ो ऐं जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह सुगड़नि जो इमाम, उन जो पाड़ेसरी उतां ॿुधे पियो। अमानुल्लाह लाशारी लाड़काणे खां पाण सां गॾु आहिनि। साईं बख़्श पालारी अव्हां जी महिरबानी। अब्दुल्ला ख़ान वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। साईं बख़्श सलाम चओ पिया, वालेकुम सलाम। अदी असांजी मोहतरमा ज़ैब निज़ामणी साहिबा बलोड़ सुगड़ आहे, सुगड़ औरत आहे, उहा असांखे आलमी ओताक में कनाए पई, वॾी महिरबानी। महताब अली ताहिरी अव्हां खे भलीकार। ऐं स्टेट बैंक जो बाला ऑफिसर मोहतरम साईं निसार अहमद लाशारी पाण खे कनाए पियो। सजण हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं असांजे इल्मैन जे मर्कज़ जामशोरे में मोहतरम साईं सागर आलमाणी जी ओताक ते। साईं सागर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं भली आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक? अल्लाह जो फज़ुल। अव्हां जे अॼु ओताक ते गॾु थिया आहियूं ऐं आलमी ओताक में असां सां गॾु ॾेही परॾेही सभई सजण मौजूदु आहिनि। ऐं उतां असांजो भलोड़ शाइर साले संजराणी पहुतो आहे। साले साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो, भली भली करे आहियो। ॾेही परॾेही सभु सजण असांजे कचहरी में मौजूदु आहिनि। ऐं दोस्तो, हींअर असीं वेठा आहियूं साईं सागर जे हिन ओताक ते। मच बि ॿरे पियो ऐं उन मच जिथे मचंदो आहे, हमेशह जिथे शमअ ॿरंदी आहे उते परवाना गॾु थींदा आहिनि। अॼोके हिन शमअ ॿरण ते असां सां गॾु खोड़ सारा परवाना मौजूदु आहिनि। मुनीर अहमद लाशारी अव्हां खे भलीकार। वफ़ा यासीन अव्हां खे भलीकार। अब्दुल जब्बार पालारी वॾी महिरबानी।
अली अकबर असीर कुरैशी लोक अदब जो डॉक्टर है, पारखो है, साईं पाण सां गॾु आहे। डॉक्टर साहब वरी महिरबानी, अव्हांखे भली कार चऊं था। सागर साईं, सभ खां पहिरीं अव्हांजी औताक ते आया आहियूं ऐं ही कचहरी कयूं पिया, कीअं पिया सम्झो असांजे हिन अॼोके हिन आलमी औताक जे कचहरी जे रंग खे? महिरबानी आजिज़ साईं, तमामु घणी ख़ुशी थी आहे। अव्हांजा लख लाइक़ ऐं अव्हांजो जेको प्रोग्राम शुरू कयो आहे आलमी औताक, ऐं सम्झा थो त ही असांजी सिंध जी पुराणी सकाफ़त आहे, पुराणी तहज़ीब आहे। त असांजूं औताकूं जेके आहिनि सो ॿाराड़ी में हींअर ख़ासि तौर ते तबाह ऐं बर्बाद थी चुकियूं सही आहिनि। पिया चओ इरफान बुरफत साहब, वॾी महिरबानी, अव्हां असांखे कनायो पिया, वॾी महिरबानी। अब्दुल जब्बार काबूरो साहब, जी साईं। त ही औताकुनि जो जेको महवर आहे या औताकुनि जो मक़सदु जेको आहे त उते वेहण सां असांजे समाजी मसाला जेके आहिनि उहे असां हिक ॿिए सां शेयर कयूं था। उन सां गॾोगॾु असां पंहिंजा जेके क़ौमी मसाला आहिनि उहे बि पाण में शेयर करे सघूं था। त अहिड़े हिसाब सां औताक ते गॾु थियण जो मक़सदु ई इहो हूंदो आहे। ऐं इन खे ईअं खणी चवां त जीअं मस्जिद में असां ते निमाज़ फ़र्ज़ु आहे ऐं निमाज़ असां उते पढ़णु वेंदा आहियूं ऐं उन मस्जिद में असां गॾिजी हिक ॿिए जे हाल अहवाल खां वाक़ुफ़ु थींदा आहियूं। सही। त अहिड़े नमूने सां औताकुनि ते बि वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। सदा जी सुहिणा ख़ुशि आहियो, सदा जी लतीफ़, वॾी महिरबानी। दोस्तो, आलमी औताक में महिमाननि जी आजियां कयूं पिया ऐं महिमान असां सां गॾु आहिनि। सागर साईं, माशाअल्लाह तव्हांजे मच कचहरी ते महिमाननि जो सिलसिलो शुरू आहे ऐं कचहरी त अञा हाणे मचंदी। महिरबानी आहे दोस्तनि जी। दोस्त सोसाइटी आहे जामशोरे जे सेंटर में असीं वेठा आहियूं। ऐं जेको दोस्त आयो असांजे ॾेही परॾेही दोस्तनि खे ॿुधायो त सही, सलाम कचहरी में कंहिं वार आयो? सदरदीन जुणेजो साहब जेको तमामु बहितरीन साफ़ी आहे ऐं असांजे जो जेको सो आहे अॻवान आहे HRCP उन जो अॻवान आहे। त इंसानी हक़नि जे लाइ जेको बि कुझु थोरो घणो हिते इलाइक़े में या कुझु थिए थो संदसि किरदारु आहे उन में, त उन खे जेको वायलेशन खे तमामु बहितर। ज़मीर हुसैन चांडिया साहब, अव्हां असां सां मदीने मुनव्वरा खां गॾु आहियो, वॾी महिरबानी, अव्हांखे भली कार। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जो फर्ज़ंद, तमामु वॾो शाइर मोहतरम मोहम्मद नसीर नाले मिठो महेसर सागर साईं, अव्हांजे हिन औताक कचहरी में असांखे कनाए पियो, ॿुधे पियो ऐं तमामु। सदर साईं, ॿियो हाल अहवाल ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? ठीकु ठाक, अल्लाह जा करम। तव्हां ख़ुशि लॻा पिया हो, संगत साथ सॼी ख़ुशि लॻी पिया जेका ॿुधनि पिया, सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि। असांजी तरफ़ां सलाम चइजो, अस्सलाम वालेकुम संगत। हाँ, संगत तव्हांखे असांजो साफ़ी दोस्त सलाम चवे पियो। अदा अब्दुल हफ़ीज़, कहिड़ा हाल आहिनि? तूं बि भला न पियो ॻाल्हाई कुझु चईं, तबियत सही आहे? संगत खे सलाम, सॼी संगत जी। हफ़ीज़ आज़ाद बिरोही दोस्तो असांजो तमामु भलोड़ सहाफ़ी आहे, बहितरीन लेखक आहे, पाण सां गॾु हिन कचहरी में मौजूदु आहे। कीअं पिया भाइयो आलमी औताक जी हिन कचहरी खे? साईं, अॼुकल्ह असांजे सिंध में जेको मतिलबु छा औताक जो सिस्टम आहे उहो तक़रीबन ख़तमु थींदो वञे थो ऐं मां साईं सागर आलमाणी साहिब खे जस ऐं ख़राज तहसीन पेश कयां थो त जेको जामशोरे जे हिन शहर में ऐं हिन कसमपोशी जे दौर में पंहिंजो औताक आबाद करे वेठो आहे। मतिलबु इहे ख़्यालात आहिनि। हाँ, यकीनन हे अहिड़े दौर में औताक खे आबाद करणु हिकु वॾी ॻाल्हि आहे। मोहतरम उबैदुल्लाह मेमण ताहिरी साहब, वॾी महिरबानी ऐं वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजा, भली भली करे आयो, भली भली करे आयो, ख़ुशि आहियो, ख़ैर आहे, तबियत सही आहे? इम्तियाज़ खोखर साहब, साईं सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइजेशन जेके उन जा अॻवान आहिनि। माशाअल्लाह, इम्तियाज़ साईं ख़ुशि आहियो, भली भली करे आयो। ठीक मज़े में। साईं सागर जी औताक आबाद लॻी पई आहे। ॿुधंदड़नि खे सलाम जी सिंध। महिरबानियूं आहिनि, कई था अचनि। उहो ई अर्ज़ु कयोसीं पिए त दोस्त सेंटर ते हिते सोसाइटी खां, लम्स खां ऐं पावर हाउस खां, RBB कॉलोनी, रायलो मियाण, अलमंज़र खां कई ईंदा आहिनि। असीं तमामु घणो ख़ुशी थींदी आहे। जी दोस्तो, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असांजे सिंध जे अंदरि जेका असांजी औताक आहे उहा घणे भाङे किन सबबनि जे करे उजड़ंदी पई वञे, पर उन औताक जा धणी जेके आहिनि उहे छो न शहरनि में हुजनि, अॼु बि पंहिंजे औताकुनि खे आबाद रखियो पिया अचनि। हिन वक़्तु असां हीअ आलमी औताक जो फेसबुक लाइव प्रोग्राम साईं सागर आलमाणी जी औताक ते कयूं पिया, आलमाणी हाउस जामशोरे में। त मच बि ॿरे पियो, असांजा दोस्त मौजूदु आहिनि ऐं कचहरीअ जो असुली जेको रंग आहे उहो हिते अचे थो। हिन कचहरी में सुघड़ बि अचनि था, शाइर बि अचनि था, सहाफ़ी बि अचनि था, उस्ताद बि अचनि था, मज़दूर बि अचनि था, सियासी समाजी अॻवान बि अचनि था
साले साईं कीअं पिया भायूं अॼुकल्ह हीअ जेका असांजी सागर मच मचायो आहे कचहरीअ जो, इन कचहरियुनि जे हवाले सां नौजवाननि जो छा रुझान आहे? कचहरियूं हुजणु खपनि न हुजणु खपनि? महिरबानी आजिज़ साईं। दोस्तो, साले संजराणी कंहिं तारफ़ जो मोहताज न आहे। PTV समेत तमामु वॾो कहाणीकार रहियो आहे। PTV ते पाकिस्तान टेलीविज़न सेंटर ते हिन जा ड्रामा जेको आहे सो उहे हलियल आहिनि ऐं हिकिड़ो तमामु वॾो असांजे जामशोरे जो बहितरीनु कहाणीकार बि आहे, शाइर बि आहे, समाज सुधारक बि आहे ऐं साईं सागर आलमाणी जे जेको आहे सो हिन कचहरीअ जे रोज़ जो ही महिमान आहे। मोहतरम सुगड़ इरशाद अली अर्ज़ाई, अव्हांखे भलीकार चऊं था। अव्हां ज़िले कंबर शदाद कोट अर्ज़ी भुट्टो खां असांखे कनायो पिया, वॾी महिरबानी। जामशोरो आवाज़ जी पूरी टीम असां सां गॾु आहे। सजण वॾी महिरबानी। जी साले साईं छा चवंदो हिन कचहरी जे हवाले सां? आउं त थोराइतो आहियां अव्हां जो साईं सागर साहिब जो, जन असांखे हिते घुरायो, ईमान ॾिनो। हीअ ओताक वसंदी रहे थी, हीअ ओताकूं वसणु खपनि। असांजो नौजवान जेको अॼुकल्ह मुख़्तलिफ़ शयुनि में एड थी वियो आहे, जीअं मतिलबु सम्झो कंहिं मोबाइल नेटवर्क में लॻी वियो आहे या कंहिं ॿी एक्टिविटीज़ में लॻी वियो आहे ऐं मुसीबत उन जी का रिज़ल्ट नथी मिले। सही। असांजो जेके ओताकूं आहिनि हिकिड़ो वॾो हिकिड़ो इंसाइक्लोपीडिया आहे। सही था चओ। हिते माण्हू मुख़्तलिफ़ अचनि था, हिते अची कचहरियूं कनि था, सवाल कनि था, जवाब थियनि था, गुज़ारतूं थियनि थियूं। इल्म जी हिकिड़ी तंद जेका आहे सो उहो पंहिंजो साज़ सोरे थी अहिड़नि ओताकनि में। ऐं हिते हर माण्हूअ खे इहे ओताकूं वसाइणु घुरिजनि। सही। जंहिं वटि पंहिंजी थोरी घणी ताक़त आहे, वत वसाहर पंहिंजो मच मचाए। उन मच मचण सां इल्म जो शऊर बि अचे थो, नॉलेज बि ट्रांसफ़र थिए थी ऐं माण्हुनि में हिकिड़ी सुजागी पैदा थिए थी। त हीअ असांजो पुराणो कल्चर आहे। सही पिया चओ। साईं मोहतरम हातिम अल्लाह साहब, अव्हांखे भलीकार। एडवोकेट रहमान ॾिनो महेसर, असांजे सिंध सूगर लोक अदब तंज़ीम सलात जो लीगल एडवाइज़र। सॼी कचहरी खे असांजो कचहरी जो मेज़बान, ओताक जो धणी साईं सागर आलमाणी सलाम पियो चवे। ऐं आबिद महेसर पाण खे कनाइनि पिया। आबिद महेसर वॾी महिरबानी। असांजी भेण सिंधू सिंधी पाण खे कनाए पई। अदी ही असांजी कचहरी असांजे उस्ताद ऐं इल्मु अदब ॾाहप जे गोहर मोहतरम साईं सागर आलमाणी जी कचहरी ओताक ते करे रहिया आहियूं। मच मचे पियो। अवेस करनी मेहर जो तमामु भलोड़ शाइर पाण खे कनाए पियो। जी साले साईं। त अहिड़े तरीक़े सां इहे जेके ओताकूं आहिनि, इहे असांजो हिकिड़ो क्लास बि आहिनि, असांजा इदारा आहिनि। असां हिते सिखूं था, ओताकनि में माण्हू अचनि था, उहो पंहिंजो हिकिड़ो फ़न बि खणी था अचनि। पंहिंजी जेका न्यूज़ जी आहे, जेका न्यूज़ आहे उहा बि खणी था अचनि, शेयर कनि था पिया, उते ॼाण बि मिले थी। हीअ हिकिड़ो कलाक ॿिनि जो हिकिड़ो सुठो हिकिड़ो गुलदस्तो जुड़े थो ओताकनि जे अंदरि, सिंध जे अंदरि, जेको तक़रीबन ख़तम बि थी वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जे ओताकुनि खे असांजा सूफ़ी बि आबाद कयो वेठा आहिनि। मोहतरम सूफ़ी अली मुराद असांजे सिंध जो तमामु भलोड़ रागी पाण सां गॾु आहे। ऐं मोहतरम सूफ़ी अली मुराद, अव्हांखे हक़ मौजूद ऐं बिस्मिल्लाह तव्हां लिखियो आहे। मुहबत भरियो मैसेज अव्हांजो मोतिन माला सुहिणनि लफ़्ज़नि सां असां ताईं पहुतो। वॾी महिरबानी। अव्हां असांखे कनायो पिया ऐं लख लाइक़ किरोड़ कुर्ब साईं सागर जी ओताक ते असीं मौजूदु आहियूं। जी साले साईं, अव्हां ॻाल्हायो पिया। असां त माना ईअं सम्झंदा आहियूं त बजाए चांहि जो चस्को थी वञे, चांहि आई आहे। बिल्कुलु साईं सागर जी ओताक हुजे ऐं चांहि न हुजे, राति सियारे जी सियारो बि आहे, मच बि भरे पियो थो ऐं कुर्ब भरिया दोस्त बि ऑनलाइन बि आहिनि ऐं साम्हूं बि वेठा आहिनि। ऐं दोस्तनि जा वॾा वड़ आहिनि जेके आई आलमी ओताक जो प्रोग्राम ॾिसनि था। उन्हनि खे बि असां जस था ॾियूं त पंहिंजो क़ीमती टाइम कढी हिन खे ॿुधनि था पिया आलमी ओताक खे ऐं पंहिंजा व्यूज़, पंहिंजा ख़्याल, पंहिंजा वीचार वंडीनि था। इहो बि हुननि जा वॾा वॾा आहिनि। इहो बि हिननि जो हिकिड़ो हिसो आहे जेको असां सां ॻंढियल रहे थो। हा बिल्कुलु। ऐं हुननि जा कुर्ब आहिनि, वॾी हौसला अफ़ज़ाई आहे जेका माना असांखे उहो बख़्शीनि था पिया। असां सभिनी दोस्तनि खां इहा अपील था कयूं त पंहिंजूं कचहरियूं क़ाइमु रखनि ऐं उन कचहरियुनि में हिकिड़ी सुठी नॉलेज खणी अचनि, शेयर कनि दोस्तनि सां, दोस्तनि खे ॿुधाइनि। को शाइरी हुजे, को कहाणी जो टॉपिक हुजे, को माना कहिड़ी बि शइ ते बहस थियणु घुरिजे। साले साईं ॾिसो साईं सागर साईं, जी साईं। अदे साले जेका ॻाल्हि करे थो जी साईं। त असांजी ओताक ते रुगो सुघड़ न ईंदा आहिनि। जी साईं। मोहतरम शाहिद अली शोरो साहब, वॾी महिरबानी। अव्हांखे भली कार चऊं था। करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मां असांखे ॿुधो पिया ऐं असां कचहरी कयूं पिया हींअर साईं सागर जे ओताक ते जामशोरे में। सागर साईं, साले साईं जेका ॻाल्हि कई त हिन असांजे ओताकुनि ते
सुघड़ बि अचनि था, शाइर बि अचनि था, सूफ़ी रागी बि अचनि था, ऐं उन सां गॾोगॾु समाज सुधारक बि अचनि था। ओताक खे जॾहिं असां तारीख़ी पस मंज़र सां ॾिसूं था त इहा ई ओताक आहे जिते असांजा वॾड़ा वेहकूं कंदा हुआ, ऐं जेकॾहिं शादी हूंदी हुई त उन जूं तारीख़ूं तिथियूं ॿधबियूं हुयूं इन ई ओताक ते वेही करे, ऐं गॾोगॾु उहे सभिनी खे ओड़े पाड़े खे सॾाए पुछियो वेंदो हो त बाबा कंहिंजो को रंज रुसामो त कोन्हे, कंहिंजो रंज रुसामो आहे त उन खां ओॾीमहिल पुछिबो हो त जीअं उन खां या माफ़ी वठिजे या को ॾंढड़ो आहे त भरे ॾिजे। छो त असांजा उहे नंगाइता वड़ाइता माण्हू जेके सिंधी रहिया आहिनि, सिंध हूअं ई महिमान नवाज़ रही आहे, त उन हिसाब सां हिन ओताक ते असांजे जेके आयल आम हिकिड़ा आहिनि सुघड़ सालिक, ॿिया आहिनि सम्झू, उन कचहरीअ जा जेके ॿुधण वारा आहिनि उन कचहरी खे ॿुधनि था ऐं सम्झनि था, त उहे बि कॾहिं कॾहिं को अहिड़ो काराइतो नुक़्तो करे विझंदा आहिनि जंहिं काराइते नुक़्ते मंझां का न का असांखे सुठी ॻाल्हि मिलंदी आहे, प्यार भरियो पैगाम मिलंदो आहे। साईं बिल्कुलु तमामु तमामु वॾी ॻाल्हि कई आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त हिते त अलहमदुल्ला मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा दोस्त जेको आहे सो ईंदा आहिनि। पोइ आऊं कोशिशि कंदो आहियां त उन्हनि दोस्तनि खे ॿुधिजे, छो त हर हिकु पंहिंजी पंहिंजी ॼाण खणी ईंदो आहे। को सुघड़ आहे, को शाइर आहे, को मुलाज़िम आहे, को जेको सो सियासी आहे, को समाजी आहे। हर हवाले सां सभु मकतब फ़िक्र जा जॾहिं दोस्त ईंदा आहिनि त असां उन्हनि खां पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो जेको आहे सो इज़हार ॿुधंदा आहियूं। त उहे दोस्त जॾहिं पंहिंजा ख़्याल पेश कंदा आहिनि त सच पुछो त एॾी ख़ुशी थींदी आहे, छो जो असांजी ॼाण में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। सही था चओ, छो त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा जॾहिं दोस्त गॾिबा आहियूं त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं असांजे ज़हन में ईंदियूं आहिनि। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। दोस्त आहे सदा मौजूद, सुहिणो भली भली करे आयो, भली भली करे आयो साईं सागर जे ओताक ते। साईं दोस्त जो तारुफ़ असांजा ॾेही परॾेही सजण जेके ॿुधनि पिया। बादल नुहाणी सियासी समाजी अॻवान आहे, जामशोरे जे लाइ संदसि सेवण जामशोर रोड तहरीक जे लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि साईं जूं, उन सां गॾोगॾु सेवा जो अॻवान पिणु आहे। जीअं नालो अथसि बादल, बादल जो कमु आहे बरसण, पर कॾहिं कॾहिं बादल ख़ुदा करे रहमत वारो थी बरसे, कॾहिं जॾहिं न वॾपुड़ो थी वसंदो ऐं गॾो थी वसंदो आहे त पोइ वरी उहो नुक़सान बि ॾींदो आहे। बहरहाल हिन जामशोरे वासियुनि जे लाइ ही जेको असांजो बादल आहे सो तमामु रहमत वारो बादल आहे ऐं समाजी ख़िदमतूं आहिनि। दोस्तनि जो शुक्रियो अदा कयूं, ॾेह परॾेह खां ॿुधनि पिया। नवाज़ अली भौर सलाम चवनि था, वॾी महिरबानी भाउ, वालेकुम अस्सलाम। ज़ाकिर अहमद पाण सां गॾु आहे, कनाए पियो, वॾी महिरबानी। सागर जान वॾी महिरबानी, अव्हां असांखे कनायो पिया ऐं असीं यकीनन अव्हां जे ई तखल्लुस भाई साईं सागर आलमाणी जी ओताक ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो हीउ असांजो जेको आहे सो 55हों प्रोग्राम आहे जेको अव्हां जे समातुनि ताईं पहुचायूं पिया। सुघड़ इरशाद अली अर्ज़ी भुट्टे मां लिखे थो त सॼी संगत खे सलाम, हक़ मौजूद। असांजे तरफ़ां साईं खे सलाम, हक़ मौजूद, महिरबानी साईं जन। लिखे थो साईं आजिज़ तमामु बहितर कमु पिया कयो, तव्हांखे सलाम पेश कजे थो भाउ, वॾी महिरबानी। सुघड़ इरशाद अली अर्ज़ाई प्यार अली सारियो पाण खे ॿुधे पियो, वॾी महिरबानी। मीर आकिब मस्तोई अज़हर आदर्श तमामु हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे, उहो पाण खे ॿुधे पियो। सागर जान लिखे थो साईं सागर ऐं आजिज़ तव्हां क़ौम जा असासा आहियो, अल्लाह अव्हांखे वॾी हयाती ॾिए। महिरबानी सागर साईं, लख कुर्ब। इहे ई दोस्तनि जूं मोहबतूं आहिनि जंहिंजे करे असांजूं ओताकूं हिते जेको सो वसियल आहिनि बरसियल आहिनि। इहे दोस्त ई आहिनि जेके हली अचनि था ऐं अची वेहनि था, दूरनि खां पंधु करे, दूरनि इलाइक़नि खां अचनि था। ॿुधायोमांव त केतिरा 5-5, 10-10 किलोमीटर पंधु करे अचनि था। इहे ई मोहबत आहे, इहे ई ओताकुनि जो वॾो हूंदो आहे। तव्हांजी मोहबत जो मच आहे जेको अव्हां मचायो आहे। त बादल साईं ॾियो हाल अहवाल, ही ओताक कचहरी साईं सागर जी जेका थिए पई, इन कचहरी में अव्हां रोज़ ईंदड़ आहियो ऐं कीअं था भाइयो ही कचहरियूं असां वटि अॼुकल्ह हलनि पियूं, हलणु खपनि न हलणु खपनि, इन जो फ़ाइदो आहे नुक़सानु आहे। अव्हां हितां जामशोरे जा तमामु सियासी समाजी अॻवान आहियो, ॾेह ऐं परॾेह में अव्हांखे लखे माण्हू हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि, छा चवंदव? महिरबानी तव्हांजी साईं आजिज़ साईं, तव्हां बि तमामु सुठो कमु पिया कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो असां जहिड़ो सम्झो हिकिड़ो शहरनि में अची विया आहियूं, ॻोठनि में छॾे आयासीं, ॻोठ ऐं रहियासीं कोन, त ही ओताकुनि जा कल्चर, ही महिमान नवाज़ियूं या पाण में
कमकार लाहे शाम जो जेके वेही वरी हिक ॿिए जा दुख सुख ॿुधंदा चङायूं लंगायूं या कंहिं कम ते ॻाल्हाइण। सो साईं सागर इलाही बख्श आलमाणी जामशोरे में तमामु हिकिड़ो ज़बरदस्त कमु कयो आहे, पंहिंजी ओतागड़ी ठाही आहे ऐं शाम जो पोइ सभु मुफ़्त फ़िक्र जा जेके बि दोस्त आहियूं पोइ अचे गॾिजी वेंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं, हिक ॿिए सां ॻाल्हियूं शेयर कंदा आहियूं ऐं के मसइला हूंदा आहिनि उन्हनि ते गॾिजी वरी एहतजाज बि कंदा आहियूं। त तमामु हिकिड़ो सुठो माहौल असांजो जुड़ियो हिते ॻोठाणो पंहिंजो माहौल जुड़ियो पियो आहे। जीअं ॻोठनि में अक्सर शाम जो राति जो माण्हू अचे मच ॿारे कचहरी कंदा हुया या वरी गर्मियुनि में खटूं ॿाहिरि कढी कंदा त असां वटि बि उहो ई हिकिड़ो पंहिंजो ॻोठाणो सिस्टम जहिड़ो लॻो पियो आहे। वाह वाह, तमामु बहितर। यकीनन ही असांजी ओताक कचहरियूं जेके आहिनि असांजे सिंध जी सुञाणप आहिनि। दोस्तो बादल जूं ॻाल्हियूं अवां यकीनन ॿुधियूं ऐं अव्हांखे शऊर आहे, बाशऊर आहियो। अब्दुल जब्बार काबूरो साहब वॾी महिरबानी। अवां आलमी ओताक ते वेठल सॼी संगत खे सलाम चओ था। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। राजा रुस्तम पालारी ऐं तमामु असांजो बहितरीनु फेसबुक लाइव ते प्रोग्राम प्रीत पचारूं कंदो आहे। राजा रुस्तम अव्हांखे भली कार। निसार अहमद लाशारी कराची क्यामाड़ी खां लिखनि था त बहितरीनु प्रोग्राम मुबारकूं साईं, ख़ैर मुबारकूं, वॾी महिरबानी। नवाज़ अली भौर लिखनि था सलामत रहो अदा आमीन। अज़हर ख़ान अज़ीमी पाण खे ॿुधे पियो। सजण अव्हांखे भली कार चऊं था। अज़हर आदर्श सोलंगी असांजो तमामु भलोड़ शाइर बहितरीनु लेखारी चवे थो साईं वॾी महिरबानी। बा महिरबानी अव्हां जी जो अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए आलमी ओताक जी ही कचहरी ॿुधो पिया। लुकमान डी मुतवा कच्छ भुज वारे इलाइक़े गुजरात इंडिया खां पाण खे ॿुधे पियो। लुकमान डी अव्हांखे भली कार चऊं था, वॾी महिरबानी। लख लाइक़ कुर्ब अव्हां रोज़ मामूल जियां अॼु मुंहिंजे हिन कचहरी आलमी ओताक खे कनायो पिया। राजा रुस्तम पालारी लिखनि था सलाम बहितरीनु साईं, साथी महिमाननि लाइ खोड़ सलाम खोड़ मोहबतूं। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। मोहतरम बादल साईं अब्दुल जब्बार काबूरो अव्हांखे सलाम पियो चवे। साईं वालेकुम सलाम। अब्दुल जब्बार काबूरो तमामु सुठो दोस्त, हिकिड़ो शाइर अदीब, वरी साफ़ी बि ऐं समाजी वर्कर आहे, तमामु हिकिड़ो भरजलो नौजवान आहे ऐं साॻी संगत आहे सभिनि जी। ऐं चवंदा आहिनि त जंहिंजी जहिड़ी तबियत ऐं मिज़ाज हूंदा उहो पाण ई ऑटोमेटिक हिक ॿिए ॻोल्हे लहंदा। हा बिल्कुलु सही था। इहा लतीफ़ साईं अहिड़नि जे लाइ त चयो आहे त मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदुमि पातशाह। त हीउ मोहबतुनि जो मेड़ाको आहे। मौलवी अली अकबर अव्हांखे भली कार चऊं था, वॾी महिरबानी। पंहिंजो दोस्त नथू साईं अव्हां असां सां गॾु हूंदा आहियो, वॾी महिरबानी। लख लाइक़ अव्हांखे भली कार चऊं था। ऐं असांजो सागर जान लिखे थो अदा तूं काथे ई मुंहिंजा सुहिणा सजण कचहरी में शामिल आहीं पर हिन वक़्तु किथे ई, महिरबानी करे मैसेज में ॿुधाए त असांजी आलमी ओताक पंहिंजे नाले भाई सागर वारी ओताक ते जेका असीं कयूं पिया किथां खां ॿुधो पिया। सागर जान लिखनि था त लोक अदब जेकॾहिं ज़िंदा आहे त उन में कावशूं ऐं कोशिश आजिज़ साईं ॾे वञनि थियूं। अदब ज़्यादा मवाद ऐं अदब जी मालूमात जो ख़ज़ानो साईं आजिज़ जे करे ज़िंदा आहे। क़ौम खे फ़ख़ुरु आहे अव्हां जहिड़नि सपूतनि ते। सागर सिंधी सजण वॾी महिरबानी। मां कुझु बि न आहियां, छो त आजिज़ माना हीणो ॾुतड़ियल असीं सिंधी आहियूं, उन ते असांखे फ़ख़्रु आहे। पंहिंजी धरतीअ ते असांजी सकाफ़त जेका आहे उहा शाहूकार आहे, असांजी ॿोली शाहूकार आहे, असांजो अदब शाहूकार आहे, उन ते असांखे ख़ुशी आहे, फ़ख़्रु आहे। ऐं मां अकेलो न आहियां, हिन वक़्तु अव्हां सजण सभई मुन धरती सकाफ़त जी ख़िदमत कयो पिया। अव्हां जूं हिन में मोहबतूं शामिल आहिनि। सरवर लाशारी वॾी महिरबानी साईं अव्हांखे भली कार। आलमी ओताक में अव्हां ख़ुदा जी बस्ती कोटड़ी खां असांजे हिन कचहरी में कनाए रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो। ऐं सरवर लाशारी जो ताल्लुक़ु सिंध जे तमामु नाले वारे इंतिहाई आशिक़ रसूल शाइर हाजी अहमद हसन लाशारी सां, उनजो फ़र्ज़ंद आहे। साईं अव्हांजी महिरबानी। अज़हर आदर्श सोलंगी लिखनि था साईं आजिज़ जे महिनतुनि खे सलाम, जेको लोक अदब जे वाधारे लाइ ख़िदमतूं आहिनि खे सलाम हुजे। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। लख लाइक़ कुर्ब अव्हांजा मोहबत भरिया मैसेज मूंखे हौसलो बख़्शींदा आहिनि। सलीम करमी अव्हांखे भली कार चऊं था। आमिर हुसैन शोरो पाण खे हैदराबाद में ॿुधे पियो, कनाए पियो, वॾी महिरबानी। अज़हर ख़ान चवनि था सागर साईं तमामु बहितरीनु। सागर जी कचहरी खे अव्हां सारायो आहे, तमामु बहितरीनु। साले साईं कचहरीअ में ॾेही परॾेही सजण ॿुधनि पिया, माठ लॻी पई आहे। शाइर बि हुजनि ऐं कचहरी में शाइरी। साईं सागर साईं कीअं था भायो? साले सवेर खां वेठो आहे। असां दोस्तनि खे त ॿुधायो त असांजे PTV जो वॾो कहाणीकार, वॾो शाइर आहे, पर हाणे शाइरी ॿुधाए त ख़बर पवे त कहिड़ी शाइरी थो ॿुधाए। साईं हिते हर मक़ फ़िक्र जो जीअं ॻाल्हि कईसीं, दोस्त अचनि था त पोइ उहे उन्हनि जे वंड करण सां वरी ॿियनि खे बि ख़्यालु जेको सो उन ॾे थी वेंदो आहे। तहिड़े हिसाब सां असां वटि तमामु पाए जा शाइर जीअं साईं फिदा कलराई आहे,
साईं मोहम्मद अयूब जूणे जो आहे या अरडो उतरादी आहे मोहम्मद जुमन भट्टी आहे उहे बि असांजी हिन ओताक जा जेको सो सम्झो त मेंबर आहिनि उहे जेको हिन ओताक खे मचाइण में उन्हनि जो वॾो किरदारु आहे त अहिड़े हिसाब सां असांखे बि उन्हनि जी जेका सो थोरी घणी या जीअं थींदी आहे त शाइरी जो तक़रीबन जेके दोस्त वेंदा आहियूं त उहे बि पोइ थोरी या घणी करे वठंदा आहिनि साईं बिल्कुलु तव्हां ओताक धणी आहियो ऐं ओताक धणी उहो चवंदा आहिनि त घोट न थियो हुजे पर ॼाणियुनि खे घोट खां वधीक ख़बर हूंदी आहे त हाणे अव्हां त घोट आहियो ऐं लाज़मी अव्हांखे हिन कचहरीअ जो जेको 12 महीना रंग रचायो पिया सच पुछो त आउं इहो ई सम्झंदो आहियां त हीअ ओताक दोस्तनि जी आहे छो त वसाइनि दोस्त था सही जेकर दोस्त न अचनि त मुंहिंजी हीअ ओताक त आउं घर कमरे में जीअं वेठो आहियां तीअं ॿाहिरि ओताक में बि अकेलो ई वेठो हुजां पर इहे ई दोस्त आहिनि इहे ई जेके से ओताकनि जा जेके ॼाणू आहिनि ओताकनि जी अहमियत खे सम्झनि था उहे ई दोस्त जॾहिं अची वेहनि था तॾहिं ओताक थिए थी सही पिया चओ त इन में जीअं दोस्तनि सभिनी चयो ऐं आउं उन तव्हांजी ॻाल्हि खे तोसी कयां त हिन में सकाफ़त खे जेको तव्हां आलमी ओताक जो नालो ॾेई ऐं जेको उजारियो आहे ऐं आलम में पूरे में जेका सिंधी क़ौम रहे पई थी त आउं सम्झां थो त इन में अव्हां जो वॾो किरदारु आहे अव्हांखे जस हुजे अव्हांखे सलाम हुजे असीं त पंहिंजो हिकिड़ी जॻह ते वेठा आहियूं पर अव्हां पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी क़ौम खे जेको आहे ॿुधायो पिया था कल्चर जे हवाले सां ऐं कल्चर जेको सो सेखारियो पिया था हीअ त तव्हांजो जहिड़ो हिकिड़ो तजुर्बाती जीअं थींदो आहे त उहो तव्हां तजुर्बो करे दोस्तनि खे ॿुधायो पिया था त ओताकू छा हूंदियूं आहिनि ज़राइत छा हूंदी आहे या जेके ॿिया मसइला आहिनि हर मसइले खे तव्हां वक़्तनि बि वक़्तनि मज़हबी मसइलनि खे बि तव्हां उहो पंहिंजे इन ते जीअं असांजे साईं ग़ुलाम नबी मैसर जी शाइरी ऐं उन जो तव्हां पूरो जेको इंटरव्यू ऐं इहे पेश कयो त अहिड़े नमूने सां हर पासे खे तव्हां ॾिसो पिया था हर पासे ते अव्हांजी नज़र आहे 12 रबीउल अवल ते अव्हां प्रोग्राम नशर कयो त अहिड़े हिसाब सां तव्हां को बि पासो छॾियो कोन था यानी इहे असांजी जेका सकाफ़त तहज़ीब तारीख़ आहे उहा पूरी तव्हां हिन में वंड पिया कयो त आउं सम्झां थो त इहो जेको किरदारु आहे अव्हांजो सो इंशा अल्लाह ताला इहो तारीख़ में लिखियो वेंदो ऐं हीअ तव्हांजो इहो तारीख़ ठहे पई थी ऐं सभिनी सिंधी माण्हुनि ॾे रंधे रंधे मैसेज वञे पियो थो त ओताकुनि में जेको आहे भली पोइ उहे कहिड़ी बि दुनिया जी कुंड में रहंदा हुजनि पर शाम जो गॾिजी वेहंदा त मां सम्झां थो हिक ॿिए जे ॾुखनि सूरनि खां तकलीफ़ुनि खां वाक़ुफ़ु थी वेंदा हाल अहवाल खां वाक़ुफ़ु थी वेंदा यकीनन बिल्कुलु सजणो आलमी ओताक जो प्रोग्राम साईं सागर वालेकुम सलाम सदा मौजूद साईं भली भली करे आयो वॾियूं महिरबानियूं लख लाख साईं अब्दुल हक जलबाणी साहब तमामु सुठो शाइर अब्दुल हक अब्द मिड़ई तखलुस वारा घणा वधंदा अब्द साईं असल में चाहे त अब्द सभई आहियूं पर सदाए कोको यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम होए थी कल पवे साईं महिरबानी ओरिजिनल अब्द आहे वाह अवां आजिज़ आहियो बिल्कुलु साईं जो ज़िक्र हले पियो ओरिजिनल आजिज़ आहियो ईअं ओरिजिनल ई अब्द आहे ऐं संदसि जो सुगड़ाब में शाइरी में तालीम में ख़िदमतूं आहिनि यकीनन साईं वॾी महिरबानी असांजो आलमी ओताक जी दोस्तो आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो ही 55 प्रोग्राम अवां ॿुधी रहिया आहियो ऐं ही प्रोग्राम असां मोहतरम साईं सागर आलमाणी जी ओताक ते करे रहिया आहियूं अवां जा मोहब्बत भरिया मैसेज असांखे ॿुधाइनि पिया त अवां असां सां गॾु आहियो ऐं असांखे ॿुधी रहिया आहियो भाउ वालेकुम सलाम वॾी महिरबानी भली कार भली करे आयो साईं मुंहिंजा भली करे आयो वॾी महिरबानी साईं असांजा दोस्त कचहरी जा मोर वधंदा पिया वञनि पहुचंदा पिया वञनि साईं असांजो दोस्त आहे गुल रोदनाणी साहब गुलखान सऊदी में रहंदो आहे जेको 5 महीननि जी मोकल ते आयल आहे पर हे बि असांजे रूह में ई रहंदो आहे सऊदी हूंदो आहे तॾहिं बि असां सां गॾु हूंदो आहे जेकॾहिं हिते हूंदो आहे जेका छुटी जा टाइम त उहो बि असां सां गॾु हूंदो आहे गुलखान भली करे आयो वॾी महिरबानी कचहरी जा मोर थिया आहियो लख लाख कुर्ब अवां जा जो मोहबतूं वॾी महिरबानी जी दोस्तो आलमी ओताक में जेके बि असांखे कनायो पिया अवां जूं महिरबानियूं सागर जान साईं लिखनि था त साईं मां घर आहियां हैदराबाद अवां जूं ऐं साईं सागर जूं मिठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधां पियो सागर वॾी महिरबानी इरफान काज़ी अव्हांखे भली कार
शाइर जलाल शेख पाण खे ॿुधे पियो, वॾी महिरबानी, अव्हांखे भलीकार चऊं था। हाफ़िज़ सूफ़ी पाण सां गॾु आहे, सूफ़ी बेदार हुसैनी, अव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब, अव्हांखे भलीकार चऊं था। साईं असांजे स्टेट बैंक जे बाला ऑफिसर कराची खां साईं तमामु लातदाद गुलनि जूं सूखड़ियूं अव्हांखे मोकिलियूं आहिनि ऐं गुलाब जा गुल तमामु ख़ुशबू वारा, अव्हांखे मोहबत भरिया। अब्दुल जब्बार काबूरो साहब लिखे थो, साईं सागर आलमानी जो उताक जामशोर में कचहरी ऐं सरगर्मियुनि जो मर्कज़ रही आहे। बिल्कुलु अब्दुल जब्बार, अव्हां हक़ीक़त पिया चओ। साबिर हुसैन जूणे जो असांजे तमामु वॾे सुघड़ हाजी इक़बाल अहमद जूणेजे जो साहिबज़ादो पाण खे ॿुधे पियो, सऊदी अरब मञा। साबिर साईं वॾी महिरबानी, अव्हांखे भलीकार चऊं था। नईम बुरफ़त, अव्हांखे भलीकार। शाइर जलाल शेख लिखे थो, आलमी उताक में सभिनी मान वारनि सजननि खे सलाम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। ज़ाहिद हुसैन पाण खे कनाए पियो, ज़ाहिद हुसैन वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾो गॾु पाण खे शमसुद्दीन सोलंगी ॿुधे पियो, शमसुद्दीन अव्हांखे भलीकार। फारूक शाणी अव्हांखे भलीकार। उन सां गॾो गॾु लतीफ़ मयार पाण खे ॿुधे पियो, अव्हांखे भलीकार। सागर साईं सवेर खां वठी ॻाल्हि पई हले त कचहरी में आहियूं, कचहरी शाइरी न हुजे कचहरीअ में, पोइ त कचहरी ॿुसी आहे। इहे असांजे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां दोस्त असांखे ॿुधनि पिया। अब्दु साईं अव्हां सां कचहरी कयूं था, तव्हां बि वेठा आहियो, पर चाहियूं था त सागर असांजे साले खां कुझु न कुझु लोक शाइरीअ मां ॿुधूं। सागर साईं कीअं आहे, जे तव्हांजी सलाह हुजे त ॿुधूं। साईं हाणे उताक ते आयल आहे न, हर को पंहिंजो जेको तव्हां खां ॿुधंदासीं साईं, गुजारतूं ॿुधंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु, रंग थींदो ओताक ते। आदा साले साईं सॼी कचहरी जी राय इहा आहे त कुझु शाइरीअ मां असांखे वंड थी वञे, छा था ॿुधायो? तव्हांखे नज़म थो ॿुधायां। हाओ वाह 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 वाह। हुन नज़म जो हिकिड़ो पस मंज़र आहे, हुस्न आहे जेको पाण ॻाल्हाए थो। वाह, अच्छा, हुस्न खां ॻाल्हायो अथव। हा यार वॾी ॻाल्हि थी वई। माण्हू साईं सागर साईं माण्हू हुस्न जी ॻाल्हि कंदा आहिनि, हुस्न जी तारीफ़ कंदा आहिनि, ऐं साले हदूं ओरांगे हुस्न खां थो ॻाल्हाए। वाह 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 साले, वाह वाह साले, वाह। हा साईं नज़म आहे अर्ज़, वाह वाह। ज़िद न कर बांवरा, वाह बांवरा, ज़िद न कर बांवरा, मां मुश्कां त अतुर अंबर काफ़ूर। वाह, ज़िद न कर बांवरा, मां मुश्कां त अतुर अंबर काफ़ूर। टहक ॾियां त काइनात मुर्की पवे, टहक ॾियां त काइनात मुर्की पए। चंड खे आङुर ॾेखारियां, चंड खे आङुर ॾेखारियां, चंड लिकी वञे। चंड खे आङुर ॾेखारियां, चंड लिकी वञे, चंड लिकी वञे। वाह साईं वाह। खीर धारा खे कंहिं झटियो आहे, खीर धारा खे कंहिं झटियो आहे, कॾहिं सितारनि खे जकड़ियो आहे। वाह वाह वाह, सितारनि खे जकड़ियो आहे। वाह, कॾहिं खीर धारा खे कंहिं झटियो आहे, कॾहिं सितारनि हुनखे जकड़ियो आहे। ज़िद न कर बांवरा, वाह, ज़िद न कर बांवरा, मां मुश्कां त अतुर अंबर काफ़ूर। टहक ॾियां त काइनात मुर्की पवे। मुंहिंजी हिकु कदम जा समय, मुंहिंजे हिकु कदम जा समय, ताब सही न सघंदे। मुंहिंजे कदम जा, मुंहिंजे हिकु कदम जा समय, ताब सही न सघंदे। मुर्दनि सां ॻाल्हायां, बादल साईं ही त चर्चे खां ॻाल्हि चढ़ी वई। हो असांजा दोस्त चवंदा आहिनि त वॾनि जेके असांजा अमर कलाकार आहिनि, उन्हनि जा असांजो जामशोरे जो साईं मोहतरम मोहम्मद कासिम माका साहब जॾहिं वीडियो सीडी जो दौर हो, सीडियूं कढंदो हो, पोइ चवंदा हुआ त बाबा फिलहाणे मरहूम जो आलम बरज़ख मां इंटरव्यू, सो ही बि उन आलम बरज़ख वारी ॻाल्हि पियो करे। सागर कासिम माका जो सूफ़ीज़म जे राग ॾे माण्हुनि खे माइल करण में वॾो किरदारु अथव। सही था चओ, बिल्कुलु। कासिम माका खां पोइ सूफ़ीज़म ॾे माण्हुनि जो लाड़ो थियो आहे, इन खां अॻु असां न ॿुधो ही मोहम्मद कासिम माका ॾे क्रेडिट वञे थो। बिल्कुलु सही पिया चओ। मोहम्मद कासिम माका जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि इन अदब में। हा साले असां पंहिंजो नज़म पूरो कर त वरी सजणनि जा मैसेज शामिलु कयूं। मुंहिंजे हिकु कदम जा समय, ताब सही न सघंदे। मुर्दनि सां ॻाल्हायां, ख़ामोश रूह जागी पवनि। मुर्दनि सां ॻाल्हायां, ख़ामोश रूह जागी पवनि। लब कुशी कयां त, लब कुशी कयां त, लब कुशी कयां त, केतिरियूं दिलियूं फाटी पवनि। लब कुशी कयां त केतिरियूं दिलियूं फाटी पवनि। हवा में चुनरी लहरायां त,
हवा में चुनरी लहराया लहराया अब इहा चुनरी कहिड़ी शइ आहे त वरी इहो त माईअ ॾे हलियो हुयो हवा में न हुस्न जी ॻाल्हि बाबा बादल साईं ही असांजो शाइर कंहिं मुज़क्कर मोनस जी ॻाल्हि नथो करे हुस्न जी ॻाल्हि थो करे हा साले साईं हवा में चुनरी लहराया त काइनात शर्म आहे वाह साईं मां माफ़ कजो हिकिड़ी ॻाल्हि हिते पुछां हा त हुस्न खे तव्हां छा माना मुज़क्कर ऐं हुन में छा चवंदा आहिनि हिन में औरत ऐं मर्द जे जहिड़े मिसाल त न आहे न साईं हुस्न त आला आहे मां तव्हांखे ॿुधायां हदीस कुदसी आहे त इन अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल अल्लाह ख़ुदि हसीन आहे ऐं हुस्न खे पसंदि करे थो हुन सां मोहबत करे थो त हुस्न ख़ुदा जी तख़लीक़ आहे न मां इन हिसाब सां न पियो चवां मुज़क्कर मोनस खां पाक आहे पाक आहे न हा इहा ॻाल्हि ऐं छा आहे त मख़लूक 18,000 आलम दुनिया में आहे पर उन मख़लूक में जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे लाइ सवारी आई हुई जंहिंखे पाण बुराक चऊं था त उहो बुराक बि मुज़क्कर ऐं मोनस खां पाक आहे त अहिड़ी तरह जेको आहे सो असांजे जी साले साईं लब कुशी कयां त केतिरियूं दिलियूं फाटी पवनि हवा में चुनरी लहराया त काइनात शर्माए ज़िद न कर बांवरा ज़िद न कर बांवरा मां मुश्कां त अतुर अंबर काफ़ूर तहक ॾियां त काइनात मुर्की पवे वाह काराही ऊंध खे ॾेखारियां त साईं ॿांह जी काराही वाह ॿांह जी काराही काराही ऊंध खे ॾेखारियां त दुनिया रोशन थी वञे दुनिया रोशन थी दुनिया रोशन थी वञे चंड खां कमु चढ़ी वियो गलनि तां ॻड़ियल पसीनो वाह गलनि तां ॻड़ियल पसीनो जंहिंखे प्यारियां त मध बणिजी वञे सदियनि जो खुमार थी वञे ज़िद न कर बांवरा मां हुस्न आहियां ज़िद न कर बांवरा ज़िद न कर बांवरा मां हुस्न आहियां दोस्तो असांजो साले संजराणी PTV जो तमामु नाले वारो लेखक उन इहो अब कहिड़ो नज़म हो मंज़ूम नज़म हो आज़ाद नज़म हो शाइरीअ जी सिन्फ़ में हिनखे छा चइजे नसरी नज़म चई सघो हाओ नसरी नज़म असांजा ॿुधंदड़ छो त मुख़्तलिफ़ मुल्कनि खां सऊदी अरब इंडिया गुजरात अमान क़तर खां मुख़्तलिफ़ असांजा दोस्त पाण खे ॿुधनि पिया सजण अव्हांजी महिरबानी आलमी ओताक में असां सां गॾु आहियो अव्हांखे भली कार चऊं था वॾी महिरबानी अव्हांजा लातदाद मैसेज असांजो शाइर जलाल शेख लिखे थो आलमी ओताक में सभिनी मान वारनि सजणनि खे सलाम भाउ वालेकुम सलाम ज़ाहिद हुसैन अव्हांजी महिरबानी शमसुद्दीन सोलंगी अव्हांजी महिरबानी फारूक शाहणी अव्हांजी महिरबानी लुत्फ़ अली पयार पाण खे कनाए पियो सजण अव्हांजी महिरबानी वॾी महिरबानी ऐं उन सां गॾोगॾु मंसूर अहमद पाण खे ॿुधे पियो वली मोहम्मद शाहणी असांजो तमामु भलोड़ शाइर सलाद जो सरगर्म कारकुन वली मोहम्मद शाहणी अव्हांखे भलीकार ग़ुलाम कादिर सारियो पाण खे ॿुधे पियो लिखे थो मंसूर अहमद जो बि अव्हांखे सलाम मदा मंसूर वॾी महिरबानी लख लाइक कुर्ब अव्हां असांखे ॿुधो पिया अव्हांजो सलाम पतो अब्दुल्ला ख़ान पाण खे ॿुधे पियो दादू शहर खां अब्दुल्ला खोखर वॾी महिरबानी अव्हांखे भलीकार असांजो ख़ालिद चांडियो साहिबु पाण खे कनाए पियो ॿुधे पियो ख़ालिद साईं वॾी महिरबानी लख लाइक कुर्ब आलमी ओताक में अव्हांखे भलीकार चऊं था एडवोकेट मोहतरम ग़ुलाम नबी चांडियो साहिबु वारह खां पाण सां गॾु आहे वॾी महिरबानी अब्दुल्ला लिखनि था पाण सां खोखर साहिबु दादू खां त आजिज़ रहमतुल्लाह हिकु बहितरीनु शाइर सां गॾु बहितरीनु इंसान पिणु आहे वॾी महिरबानी अब्दुल्ला साईं अव्हां इन जे लाइक़ु सम्झो था ही करम नवाज़ियूं कुर्ब किन अलाह वारनि जी दुआउनि अबे अमर जी दुआउनि सां आहिनि मुर्तज़ा ख़ान लाशारी पाण खे ॿुधे पियो अज़ीज़ुर रहमान पाण सां गॾु आहिनि मोहम्मद अली लाशारी अव्हांखे भलीकार मोहम्मद उस्मान अव्हांखे भलीकार अब्दुल मलिक नुकरच त अब्दुल मालिक नुकरच तमामु बहितरीनु वॾो शाइर आहे बहितरीनु लेखक आहे ऐं अब्दुल सत्तार सोमरो ताहिरी वॾी महिरबानी अमजद ख़ासखेली खे भलीकार ज़फ़र हिकिड़ो साईं मुंहिंजा सिंध TV जो सिंध कचहरीअ जो मेज़बान ऐं डायरेक्टर ज़फ़र हिकिड़ो साहिबु पाण सां गॾु आहे ज़फ़र हिकिड़ा वॾी महिरबानी अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था मोहम्मद उस्मान लिखनि था ज़बरदस्त फ़क़ीर अख्तर गोरचाणी पाण खे नवाब शाह खां ॿुधे पियो मोहम्मद ईसा सारियो सऊदी अरब खां ॿुधे पियो फ़क़ीर अख्तर लिखनि था ज़बरदस्त शाइर जलाल चवे थो तमामु बहितरीनु नज़म साले साईं शाइर जलाल तव्हांखे दाद ॾिनो आहे महिरबानी जलाल साईं महिरबानी वॾी महिरबानी याकूब बाखड़ो लिखे थो त ससी पुनू जे पार खां ससी जी मज़ार लसबेले बलोचिस्तान में विंदुर भरिसां आहे ऐं उन मज़ार जे चंद क़दमनि ते हिन दोस्त जो ॻोठु आहे ऐं सागर साईं अव्हांखे ॿुधायां त उते नेटवर्क कमु न कंदो आहे
पर आलमी उताक प्रोग्राम ॿुधण जे लाइ दोस्त जबल जे दड़ियुनि ते चढ़ी वञनि था ऐं उते नेट इस्तेमालु करे असांजी कचहरी खे ॿुधनि था। वॾी महिरबानी। सॼणा खे असांजो साईं सागर आलवाणी सलाम चवे पियो। याकूब बाखड़ा साहब, अब्दुल्ला खान, अव्हांजी महिरबानी। अव्हां दादू खां असां सां गॾु आहियो। सिकंदर अली ताहिरी साईं बलोचिस्तान जो तमामु वॾो शाइर आहे जंहिंजा 2 किताब छपियल आहिनि। सिकंदर दोदो लसबेले बलोचिस्तान जो भलोड़ शाइर आहे, उहो पाण खे ॿुधे पियो। मोहम्मद ईसा सलाम चए पियो, वॾी महिरबानी। रुस्तम सोढर मेहड़ खां पाण सां गॾु आहे। ऐं सिकंदर अली खोसो, तारिक बिरोही साईं, तारिक बिरोही मेरान टीवी जो प्रोग्राम मैनेजर पाण खे कनाए पियो, ॿुधे पियो। तारिक साईं वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां जा। असां सागर साईं जे ओताक जी मच कचहरी ते हींअर मौजूदु आहियूं। कचहरी हले पई, खोड़ सारा दोस्त असां सां आहिनि। ऐं अव्हांजी महिरबानी। मुबारकपुर मीडिया ग्रुप, मुबारकपुर सिंह तालुके ठुल ज़िले जेकबाबाद मां पाण सां दोस्त गॾु आहिनि। एडवोकेट मोहतरम साईं ग़ुलाम नबी चांडियो साहिबु लिखे थो त वाह साईं वाह, ज़बरदस्त, ज़िंदाबाद हुजो, बहितरीनु प्रोग्राम। वारह ओताक में संगत सां गॾु प्रोग्राम ॿुधी रहिया आहियूं। रईस मोहम्मद अली ख़ान, आसिफ़ चांडियो, सरदार चांडियो, डॉक्टर नूर मुस्तफ़ा जा बि सॼी कचहरी खे सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम साईं, तव्हांखे सॼी कचहरी वालेकुम सलाम पई चवे। अब साईं तव्हां भला कचहरीअ में सवेर खां रुगो नाले जा अब्द न थियो, कुझु जेके ॿिया अब्द ॾेह परॾेह खां ॿुधनि पिया उन्हनि खे बि कुझु ॿुधायो पंहिंजी तकलीफ़ मां, त वरी कचहरी जे मेज़बान खां बि कुझु साईं सागर खां बि पुछो। कचहरी खे सलाम हुजे, ॿुधंदड़नि खे सलाम हुजे। सुहिणा साईं, सुहिणे रब जी सारात। वाह, बिल्कुलु। जीअं बिटाई साईं चयो, अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादर, पंहिंजी कुदरत सी क़ाइम आह कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। हाणे बिटाई चए थो सो सारा सचो धणी। वाह वाह। पर चई पोइ हमद हकीम। वाह। करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो। हाणे जोड़ू जोड़ जहान जो न जॾहिं जोड़िया आई। वाह। ओ जॾहिं शुरू में सिर्फ़ु अल्लाह वहदानियत हिकु आहे, उन में जोड़िया आई। पोइ रूहनि खां साईं वाइदो वतई। खावंद ख़ास खलके मोहम्मद मुकाई, कलमो तह करीम ते चिटो चायाई। उन खां वाइदो वतई, अना मौलाक, अना मौलाक। वाह वाह। अंत महबूबी, इहो मुंहिंजो महबूब अथव, नूर खे ॾिसी सॼो मता हुन दुनिया में वञी फ्री वञिजो। अना मौलाक अंत महबूबी, ईअं उतां ई। वाह। पोइ लिखी ॾिनाई ॿई साराहूं सैयद खे। वाह वाह। अलफ रख जे अंदर में अलफ, मुंहिंजो सही आहे अर्ज़, अब्दुल जलबाणी। वाह 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 वाह। अलफ रख जे अंदर में अलफसातूं और। वाह। अलफ रख जे अंदर में जीअं लतीफ़ साईं फरमायो आहे, अखर पढ़ अलिफ जो, वरक ॿिया विसार, अंदर तूं उजार, पना पढ़ंदे केतिरा, त उन अलिफ जी ॻाल्हि। अलफ रख जे अंदर में धोई छॾ दोगा, वाह, मुड़ज न मोगा, वठजी आ वाटड़ी। वाह। वो अर्ज़ कयो अथमि, हली आ तूं हेॾे निकिरी थी निर्वार। वाह। जीअं बिटाई साईं चयो आहे, कसर दर लख कोड़े अथसि गिड़कियूं जेॾां कयां पर साहिब साम। वाह। मूं अर्ज़ कयो थोमांसि, हली आ हेॾे निकिरी थी निर्वार। वाह। लिकी पियो लकनि में, ॿिया सम्झां कहिड़ा पार, सम्झां कहिड़ा पार। अहिड़े नमूने सां अर्ज़ कयो थो, वरी बि भिटाई। वाह। वरी बि भिटाई तो तव्हांखे अर्ज़ कयां। वाह वाह। तोखे कहिड़े आंदो सांग सांग म्यां, तोखे कहिड़े आंदो सांग। वाह सही। ओ बारो चात बंभोर में अला, तोखे कहिड़े आंदो सांग। वाह सही। वाह। ओ मियां ओ मच्छण का वेझे वञे वो वाह सही। ओ मच्छण का वेझे वञे छो नीहन सोरोई नांगला। वाह वाह। हलो मियां नीहन सोरोई नांगला, ओ तोखे कहिड़े आंदो सांग वो बारो चात बंबोर में। वालेकुम सलाम भाऊ, भली करे आयो, भली करे आयो। तोडन कीन तवारियो। वाह वाह। हलो मियां ओ तोडन कीन तवारियो,
विया चुपाते चांगला हलो मियाँ विया चुपाती चांगला ओ बारो चात बंबोर में तो के केड़े आंदो सांगला चौकीन मिलंदस सजने हलो मियाँ वो चौकीन मिलंदस सजने लौखियां तल कांगला है छाता मना खबरू आनी दर लो मना बोली लो लौखियां तल कांगला ओ बारो चात ओ बंभोर में तोखे केड़े आंदो सांगला दुनिया में सांग करे आयो ओ दियूं अब्दुल लतीफ चए जी लतीफ वाह मुर्शिद वेहम विसारे पुछा कर्म पंध जी वाह वेहम विसारे पुछा कर्म पंध जी निर्मल निहारे हलंदी तान हथ कियो जी लतीफ अल्लाह शल सिंध आबाद हो जई आमीन ओ अदियूं अब्दुल लतीफ चए आंदी इश्क अणांगला आंदी इश्क अणांगला ओ बारो चात बंभोर मेला तोखे केड़े आंदो सांगला तोखे केड़े आंदो सांगला जी लतीफ अल्लाह शल सिंधड़ी आबाद हो जई मुंहिंजा मुर्शिद वाह साईं पर लतीफ साईं सागर साईं लतीफ साईं ईअं बि चयो आहे न ओ पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान हाँ सही आए ओ उठत आहरीअ जा मजा ला 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 वो उठ वेरी ओ ठार वेरी मुंहिंजा वेरी तीअड़म ॾेर हाँ तव्हां चओ वाह साईं ओ उठत आरीअ जाम जा आरीअ जाम जा आरीअ जाम जा आरीअ जाम जा वागू वठंदी सान चवंदी सा वागू वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में अल्लाह रही वञ रात बंभोर में पेरे पवंदी सान इहो हिकिड़ो अहिड़ो तसलसुल असांजे मुर्शिद लतीफ़ साईं जॾहिं बि वियो आहे ऐं जेका महल जेॾी महल त असांजे मुर्शिद लतीफ़ साईं उन महल ऐं मौक़े जे हवाले सां उहो सॼो ज़िकिर कयो आहे ऐं यकीनन असांजो रहबर लतीफ़ सुहिणो उहो असांजो सिंध धणी आहे जंहिं पंहिंजे समाज जे कंहिं बि किरदार खे विसारियो न आहे मज़हबी हिसाब सां ॾिसूं सियासी हिसाब सां ॾिसूं इक़्तिसादी हिसाब सां ॾिसूं मुआशरती हिसाब सां ॾिसूं पर असां सिंधी इन ॻाल्हि ते ख़ुशि आहियूं ऐं असीं इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु करे सघूं था त सिंधी मौसीक़ी जेका तार आहे उन तार जो मूजिद असांजो मुर्शिद आहे लतीफ़ साईं आहे जेको तंबूरो असांजे मुर्शिद लतीफ़ साईं असांखे ॾिनो आहे जंहिंखे ॿियनि लफ़्ज़नि में दंबूरो बि चइजे थो त यकीनन लतीफ़ साईं फरमायो न त तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू से तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो ई राग रगुन से सुता मर सूहन निंड इबादतन जी मर सूहन उहे मर्द उहे भली सुता पिया हुजनि पर उन्हनि जो सुम्हण बि जेको आहे उहो इबादत आहे पर लतीफ़ साईं जे रिसाले में लफ़्ज़ जागन बि अचे थो से सुता ई जागन फद साईं अस्सलाम वालेकुम
भली भली करे आयो, भली भली करे आयो तव्हांखे भलीकार। दोस्तो, असांजे आलमी उताक कचहरीअ में मुख़्तलिफ़ असांजा सियासी समाजी अॻवान ऐं असांजे सिंध जा तमामु भलोड़ सुघड़ अचनि पिया। फहद जामरी असांजे जामशोरे जो तमामु वॾो बरक़साफ़ी आहे ऐं हींअर असांजे हिन साईं सागर जे ॿारियल मोहबत वारे मच वारी कचहरी में पहुतो आहे। अव्हां असां सां जेके ॾेही परॾेही सऊदी अरब, इंडिया, गुजरात खां मुख़्तलिफ़ मुल्कनि खां असांजे हिन आलमी उताक में गॾु आहियो। सजणा मां त पंहिंजो तारुफ़ करायो असांजे ॾेही परॾेही सजणनि खे। साईं अकरम मिसराणी, मुंहिंजो तालुक़ु जामशोरो शहर सां आहे ऐं पाण जेको आहे तबक़ाती जिदोजहद जी तनज़ीम सां वाबस्ता आहियूं ऐं साईं सां जेको आहे समाजी ऐं सियासी कमनि में गॾु हूंदा आहियूं। वाह वाह सागर साईं, कचहरीअ जो मच जेको आहे उहो मचंदो पियो वञे, रंग रचंदो पियो वञे, कचहरी खुटण जी न आहे। हाणे असांजा जेके ॾेही परॾेही सजण ॿुधनि था चवंदा त साईं सागर रुगो भलीकार करे हलियो वियो, कुझु ॿुधायो बि त सही पंहिंजी आलमी उताक कचहरीअ में। ॿुधायूं था, दोस्त आया आहिनि असांजो तब्दीली आहे नेटवर्क सोशल, उनजो अॻवान आहे आकिब खोखर साहब पतो आहे, उनखे भलीकार चऊं था। उन सां गॾोगॾु असांजो वलार छछर जेको अकरम मिसराणी सां गॾु पंहिंजो उहो बि तमामु सोशल एक्टिव वर्कर का आहे, उहो बि पतो आहे, उनखे भलीकार चऊं था। फहद सां गॾु दोस्त ॿिया पता आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। मूं वटि शाइरी ॾे मूंखे लाड़ो कराईंदड़ मुंहिंजो उस्ताद फिदा कलराई, मूं बि उन खां पोइ शाइरी प्रोफेसर फिदा कलराई जेको जामशोरे जी दावत ॾींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि जामशोरे न वञ, पर हू चवंदो आहे जामशोरे अचण जी ॻाल्हि कंदो आहे ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो दावत में जामशोरे जो रंग पेश कंदो आहे। उन जो किताब बि छपियल आहे त उन जो शाइर मूं वटि आहे, मां मुंहिंजो उस्ताद बि आहे त उन हवाले सां हा शेर थी वञे। असुल में छा आहे त साईंअ जी सराइकी ॿोली आहे ऐं असांजो इलाइक़ाई सिंध जे उत्तर लाड़ थर काछो कोहिस्तान माण्हुनि जा जेके मुहावरा आहिनि ॿोलीअ जा उहे मुख़्तलिफ़ रंग जे हिसाब सां आहिनि। साईं ॻाइण जे लहजे में ॿुधाइजो, शाइरीअ जे न तमामु भलो थी वेंदो। साईं बादल जी फरमाइश आहे, रिधम में ॿुधाए, तरन्नुम में, रिधम में। बिल्कुलु आऊं ॿुधाइण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजो जेको गलो आहे मूंखां साईं उस्ताद जो कलाम इहो हलंदो ई कोन। बहरहाल तव्हांखे वणंदो। बाहि जो मच भरे पियो ऐं वरी दूहणी दुखे पई, जिथे दूहणी दुखंदी आहे मच भरंदो आहे उते जेको उस्ताद जी शाइरी आहे पंहिंजे जी उस्ताद फिदा कलराई जी, जेको मौजूदु कोन्हे उनजी गैर मौजूदगी जे करे ऐं उन जो कलाम ॿुधायां पियो, न त पंहिंजूं ॿ सिटूं ॿुधायां खणी। हा, उस्ताद चए थो त तो साण वास्तो आहे, तो साण वास्तो आहे महबूब ज़िंदगीअ जो, तो साण वास्तो आहे महबूब ज़िंदगीअ जो, तो बिन पियो गुज़ारियां दम दम तो बेवसीअ जो, तो बिन पियो गुज़ारियां दम दम तो बेवसीअ जो। हा, अॻिते चए थो त बज़े तके थो मुर्की, बाज़े तके थो मुर्की, बाज़े करी थो पर्दो, बाज़े तके थो मुर्की, बाज़े करी थो पर्दो, अंदाज़ पुरकशिशा सच तुंहिंजी दिलबरीअ जो। अॻिते उस्ताद चए थो तोखे ॾिसण ऐं चाहण, न साईं उस्ताद मुंहिंजो उस्ताद फिदा कलराई चए थो तोखे ॾिसण ऐं चाहण पंहिंजी इहा इबादत, तोखे ॾिसण ऐं चाहण पंहिंजी इहा इबादत, ज़ाहिद खां मुख़्तलिफ़ आहे अंदाज़ बंदगीअ जो। अॻिते उस्ताद चवे थो त ॼण नीह जे टकर जा नेह, नेह उस्ताद ॿुधायो त नेह हिकिड़ो जबल आहे, उन चइनि हिसनि में विरहायल आहे त आऊं जॾहिं उते वियुसि त उते मूं उन खे ॾिसी पंहिंजे दिलि ते, छो जो दिलि बि चइनि हिसनि में जेको सो आहे, त मूं उन खे टकर खे जेको आहे सो इन शाइरी में आंदो त नेह जो जेको सो ज़िक्र कयो। पर साईं नेह जबल जो नालो तव्हां ॿुधायो आहे, असुल में असां वटि जेका हारिन नारिन वटि नेह आहे जॾहिं मुनी जंहिंमें पाण गाह ॻाईंदा आहियूं, बिल्कुलु उहा नेह मुनी हर का न आहे, पर उहा मुनी आहे जंहिंमें डांदनि जो जेको आहे सो जोड़ ॿधबो आहे ऐं उहा डांद हलंदा आहिनि, गाह ॻाईंदा आहिनि, सारिन जो उनखे नेह चइबी आहे। वाह वाह। उस्ताद चए थो त ॼण नेह जे टकर जा दम, हा दिलि आ संदुम टुकर थियल,
वाह ॼण नेह जे टकर जा दिल आ संदम टुकर थियल उहो नेह जो जेको जबल आहे उहो टुकरा थियल आहे ईअं मुंहिंजी दिलि टुकर थियल आहे दिल जी दुनिया में नाहे दिल जी दुनिया में नाहे नालो निशान ख़ुशीअ जो हा दिल जी दुनिया में नाहे नालो निशान ख़ुशीअ जो हा अॻिते चए थो हेॾो हसीन हूंदे उस्ताद फिदा कलराई चवे थो त हेॾो हसीन हूंदे कंजूस केॾो आहीं हेॾो हुस्न जी ख़ैरात नथो करे हेॾो हसीन हूंदे हेॾो हसीन हूंदे कंजूस केॾो आहीं नाराज़ थिए फिदा खां हिकु अर्ज़ु कयो मिठीअ जो नाराज़ थिए फिदा खां नाराज़ थिए फिदा खां हिकु अर्ज़ु कयो मिठीअ जो हाणे मां पंहिंजा भला उस्ताद सां गॾु जेको सो मिड़े थो दोस्तो आलमी उताक में अवां सजण असां सां गॾु आहियो ॾेही परॾेही आलमी उताक में सऊदी अरब जिद्दा खां जमालुद्दीन भलाई पाण खे ॿुधे पियो एजे हिंगोर जो साहब ज़िले सांगड़ खां पाण सां गॾु आहे तमामु बहितरीन दोस्त अली मुराद चांडियो साहब लिखे थो त अॼु तबियत बहितर न हुई न त आकिब खोखर सां गॾु अची हिन उताक जो हिसो बणिजां हा महिरबानी अली मुराद जी महिरबानी असांजा प्यारा दोस्त आहिनि वॾी महिरबानी साईं असांजो सुघड़ इरशाद अर्ज़ाई अर्ज़ी बुटे ज़िले कंबर शहदाद कोट खां लिखे थो सजाई आहे सुहिणी आजिज़ हीअ उताक आलम सॼे में उत्साह ऐं हले थी पई हाक सुणनि था संसार में कुर्बदार कनाए कलाक परवरधणी पाक कंदुसि इज़त में अञा इज़ाफ़ो अर्ज़ाई चवे साईं बिल्कुलु बिल्कुलु तमामु बहितरीन शेर लिखियो अथसि ऐं उहो ठके थो अव्हां सां मौज़म जान अव्हां खे भलीकार मुर्तज़ा ख़ान अव्हां ॿुधो पिया वॾी महिरबानी अव्हां खे भलीकार वॾी लिस्ट आहे असांजे दोस्तनि जी जेके पाण खे कनाइनि पिया अदा फ़द साईं हीअ आलमी उताक लोक अदब सिलसिले जो असांजो अॼोको 55 प्रोग्राम जेको असां साईं सागर आलमाणी जी उताक ते करे रहिया आहियूं ऐं साईं सागर आलमाणी जी ही मच कचहरी त सियारे में मच कचहरी हूंदी आहे ऐं ऊन्हारे में खट कचहरी हूंदी आहे इन कचहरीअ में अचण सां अव्हां हिकु सहाफ़ी जे नाते सां छा चवंदो त हिननि कचहरियुनि मंझां कहिड़ो लाभ मिले थो कहिड़ो फ़ाइदो मिले थो तमामु बहितरीनु कचहरी आहे जी हीअ जेको सिंध जी सकाफ़त में शामिलु आहे त मच हुजे मच ते ऐं जेको आहे सो ॻोठनि में माण्हू वेहंदा हुया पोइ ॾूर बेत कचहरियूं थींदियूं हुयूं दूर न ॾोर बेत हा ॾोर कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं मेड़ाका हूंदा हुया उनजी साईं सागर आलमाणी हिकिड़ी रवायत बरक़रार रखी आहे हाणे तव्हां जेको आहे सो तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो था इन हवाले सां जेको आहे सो मां हिकिड़ो तव्हांखे शेर ॿुधायां थो वाह 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 कचहरी कीअं थी वञे वाह साईं वाह चए थो अलाए छा पियो लिखां मां शाइरीअ जो क़दुरु कोन्हे शाइरीअ जो क़दुरु कोन्हे वाह हर को चाहे पियो सूणीअ खे सांवरीअ जो क़दुरु कोन्हे दुनिया में अलाए छो ख़ुदा जी माहिरीअ जो क़दुरु कोन्हे को सही पिया चओ नेमतूं हा जेके नेमतूं मिलियल आहिनि उन्हनि जो क़दुरु कोन्हे सही पियो चईं वाह वाह फहद एतिरा दर्द पियो सहे पोइ बि जावरी जो क़दुरु कोन्हे को असुल दिल जी ॻाल्हि जेका हाणे कयई ओ दिल जी फहद एतिरा दर्द पियो सहे पोइ बि जावरी जो क़दुरु कोन्हे को वाह साईं वाह दर्द वारे जो क़दुरु साईं सागर हुजणु खपे आशिक असांजो साईं सागर कंदो आहे बाक़ी ॿिया माण्हू कोन था कनि साईं सागर वटि त क़दुरु आहे न इहा सुठी ॻाल्हि आहे साईं सागर जे हिन मेड़ में तक़रीबन जेके आशिक आहिनि उहे अचे गॾु थींदा आहिनि भाऊ बादल लॻे थो त आशिक मजबूर आहे साईं पाण बि मोहबती माण्हू आहे इन जे करे साईं वटि जेका मोज़िज़ माण्हू लड़ी ईंदा आहिनि आशिक मजबूर जेको हूंदो आहे न उहो सूरनि में हूंदो आहे पर के हिन दौर में आशिक जेके आहिनि से मौजुनि में बि आहिनि हर आशिक मजबूर कोन्हे मगरूर जेकॾहिं थियो पोइ त ॿिन्ही जहाननि खां हलियो वियो यकीनन दोस्तो अव्हां जी महिरबानी सऊदी अरब जिद्दा खां पाण खे ज़हीर लाखियर ॿुधी रहिया आहिनि ज़हीर लाखियर अव्हां खे भली कार चऊं था वॾी महिरबानी अली जान सिंधी अव्हां खे भली कार चऊं था असांजे हिन आलमी ओताक लोक अदब कचहरी बाहि जे मच ते हली रही आहे साईं सागर आलमाणी जी ओताक ते जाम शोरे में ऐं असांजे मोहतरम सुघड़ मोहम्मद जुमन भट्टीअ जो फर्ज़ंद
साईं अलीजान सिंधी सॼी कचहरी खे सलामत चवे। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। सागर साईं, कचहरीअ जो मचंदो पियो वञे, रंग रचंदो पियो वञे ऐं आलमी ओताक जो हीअ जेको 55 प्रोग्राम अवां वटि जेको करे रहिया आहियूं, जंहिंमें ॾेह परॾेह में असांजा लातदाद माण्हू आहिनि। हीअ प्रोग्राम लखे माण्हुनि ताईं वञे थो ऐं पसंदि कनि था। ख़ासि करे असांजे न्यूयॉर्क अमेरिका खां असांजा दोस्त आहिनि, उहे हिन प्रोग्राम खे ॿुधनि पिया ऐं पसंदि कनि पिया। गुजरात कच्छ भुज वारे इंडिया जे इलाइक़े जा दोस्त हींअर पाण खे कनाए रहिया आहिनि, ॿुधनि पिया। ऐं क़तर अमान खां अमीर अली असां सां पाण सां गॾु आहे ऐं खोड़ सारा दुबई में फारूक असांखे पाण खे कनाए पियो, ॿुधे पियो। हीअ मुख़्तलिफ़ मुल्कनि जा असांजा सिंधी सॼण पंहिंजे सिंधी सकाफ़त सां चाह रखनि था, प्यार रखनि था। हाणे तव्हां आयल महिमाननि खे भला महिमाननि खां बि कुझु ॿुधूं था, पर पहिरियां मेज़बान पंहिंजी कसरत कढे। महिरबानी साईं, हाणे ॿुधायो असांखे। असुल में मूं बि 2 सीटूं लिखियूं, पर मां 2 सीटुनि में अव्हांखे थोरो ॿुधायां थो, घणो कोन, छो त दोस्त काफ़ी आहिनि ऐं इहे दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि। इहे समूरा दोस्त जेके रोज़मर्रा ओताक खे वसाईंदा आहिनि ऐं इन्हनि दोस्तनि जे करे ई ओताक आहे। हाणे उस्ताद मूंखे ॿुधायो त हीअ तुंहिंजी वाई आहे, मूं मिड़ई 2 सीटूं खनि ॿुधायां थो। वाह। चए थो त महबूब मिठा तेॾी माठ मारिया, महबूब मिठा तेॾी माठ मारिया, नहीं समझ आंदी है क्या करना। महबूब मिठा तेरी माठ मारिया, न समझ आंदी है क्या करना। हाँ, वरी तव्हांखे मिड़ई मुख़्तसिर करे इन खे ख़तम था कयूं। सिट्रुन जो सिट्रा पिया ॿुधायो। सिट्रुन जो सिट्रा। वाह वाह। चए थो त भला कुझु चा बोल घतो, चा बोल घतो आ समझ वञे, वाह, तेॾा सॼण रहिया असां को क्या करना। असां को क्या करना, असां क्या चए थो चा बोल घतो आ समझ वञे, तेॾा सॼण रहिया असां को क्या करना। वाह। हाँ, आख़िर में चए थो त थिया घोर सॼण सिर सागर दा। वाह साईं वाह। थिया घोर सॼण सिर सागर दा, तेरे हुकुम दी हुरमत जो रखना। वाह 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 साईं, सागर साईं वाह। दोस्तो, सागर आलमाणी जंहिंजी ओताक ते असां हीअ जेको 55 प्रोग्राम आलमी ओताक कयूं पिया। मोहतरम एजे हिंगोजू साहब, अव्हांजी महिरबानी। अव्हां लिखियो आहे त साईं अव्हां जो प्रोग्राम असां ओताक ते मच ॿारे ॿुधी रहिया आहियूं। सागर साईं, उते बि मच ॿरनि पिया असांजे सागर जा सॼण। ऐं एजे हिंगोजू साहब जो ताल्लुक़ असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहब सां आहे ऐं चवे थो त अव्हां जो प्रोग्राम अदा वली मोहम्मद कलर, अदा जुमन कलर ऐं अदा आतिफ़ मुजतबा ऐं अदा मौला बख्श बिरोही, मौला बख्श नूरी साहिब सभई ॿुधी रहिया आहिनि सॼण। अव्हां जी महिरबानी। अनवर सागर असांजो साईं तमामु नाले वारो अदीब ऐं उस्ताद साईं, तव्हांजो ॻोठु आहे। वाह वाह अनवर सागर साईं, अव्हांखे भलीकार चऊं था। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां असांजे हिन आलमी ओताक जे साईं सागर आलमाणी जे हिन हबीब रहमान पाण खे कनाए पियो, वॾी महिरबानी। हाफ़िज़ असदुल्ला ॾाहिरी साईं, मुफ़सिर क़ुरान अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहब जो फ़र्ज़ंद आहे। हाफ़िज़ असदुल्ला अकेडमी इल्मी अदबी हवाले सां, ऐं हू असांखे कनाए पियो, पाण सां कचहरी में गॾु आहे। अनवर हुसैन शोरो पाण सां गॾु आहे, वॾी महिरबानी। ऐं हाणे ही कचहरी जेका असांजी आलमी ओताक लोक अदब सिलसिले जी असां मोहतरम साईं सागर आलमाणी जी ओताक ते कई आहे। सागर साईं, हाणे कुझु ज़माने सारा हाल अहवाल बि थींदा। को दोस्त को महिमान हाल अहवालनि खां रहियो आहे त उन खां बि कुझु ॿुधिजे, छो त ही असांजो हाफ़िज़ क़ुरान पतो आहे। वालेकुम सलाम हाफ़िज़ खलील साईं, वॾी महिरबानी। हाफ़िज़ खलील अहमद अबड़ो साहब साईं, तमामु बहितरीन। हा, वॾी महिरबानी हाफ़िज़ साईं। हाँ साईं, हाल अहवाल इहे ई हूंदा आहिनि जॾहिं वेंदा आहियूं कचहरी में। त हींअर त प्रोग्राम जे करे सिर्फ़ु कचहरी ते पिया ॻाल्हायूं, ओताक ते मौज़ू ते पिया ॻाल्हायूं, पर जॾहिं फ़ारिग वेहंदा आहियूं त पोइ असां समूरा हिक ॿिए सां जेको ॾींहुं गुज़रंदो आहे या आईंदह जे लाइ का, जीअं मिसाल हिकिड़ो सॼी सिंध जे आहिनि जमशोरे जी जेका सूरत हाल आहे, असीं इन फ़ाइदो वठंदे ओताक जो, ऐं ओताकनि ते मौज़ू बि ईअं ई हूंदा आहिनि।
हाल अहवाल करणु ॾुख सूर वंडणु त जामशोरे पूरे जी सूरत हाल 4 यूसियूं हिकु टाउन आहे हिते त हिन जी पूरी इलाइक़े जी सूरत हाल इहा आहे त न त असां वटि को पाणी जो ढुक आहे पीअण जे लाइ जीअं चवंदा आहिनि पाणी मथे झूपड़ा मूरख उंज मरनि दरिया जी कंधी ते कराची वा असांजे शहर खां गुज़रे पियो पर असीं पाणी जे ढुक जे लाइ परेशान आहियूं जेके लाइनूं लॻल आहिनि उन्हनि में गटरनि जो पाणी बीही थो वञे ऐं उहो गटरनि जो पाणी घरनि में जन वटि बि पहुचे थो त पहुचे थो बाक़ी त पहुचे ई कोन थो त अहिड़े हिसाब सां बिजली जी हालत इहा आहे हिते पावर हाउस हिते 2 लॻल आहिनि उन पावर हाउस जी हालत इहा आहे त बिजली हिते जीअं ॿराड़ी में का 2 कलाक या 4 कलाक ईंदी आहे असां मोबाइलूं चार्ज मस करे सघंदा आहियूं बाक़ी असां सां बिजली जो साॻियो ई वेदन आहे त अहिड़े हिसाब सां असां जूं घटियूं गलियूं न त असां वटि नेकाल जो को सही बंदोबस्तु आहे न त वरी को तालीम स्कूल हिकिड़ो आहे बिरिया विलेज जी लखिया आबादी में पर उहो तबाह आहे 5 सालनि खां जंहिंजे करे असां ॿिए हंधि मुंतकिल थी गर्ल्स स्कूल में पढ़ायूं पिया अहिड़ी सूरत हाल यूनिवर्सिटियुनि जे हूंदे असां वटि प्राइमरी मिडिल स्कूल पंहिंजो हाई स्कूल जी ज़रूरत आहे कॉलेज जी ज़रूरत आहे जेको असां वटि कोन्हे को अहिड़े हिसाब सां इस्पताल लम्स जेका आहे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हींअर थी आहे त उन जी सूरत हाल इहा आहे त जेकॾहिं कंहिंखे ज़ख़्मी थिए थो त उन खे मौत जे मुंहं में ॼण खणी वञी इस्पताल पहुचाइजे थो त असां वटि तमामु घणी तकलीफ़ आहे असां जेके बि समाजी असांजा मसइला आहिनि उन्हनि खां वांझियल आहियूं असां तमामु घणा हिते जा इलाइक़े वासी परेशान आहियूं असीं इन तवसो सां हिन जो मौक़े जो फ़ाइदो वठंदे आलमी ओताक जे हवाले सां त असां आला हुकामनि खे इहा गुज़ारिश कंदासीं अपील कंदासीं त असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि सिहत तइलीम रोज़गार अमुन अमान असांखे ॾिनो वञे त जीअं असांजो ईंदड़ मुस्तक़बिल सवेर यकीनन आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम अॼु अव्हां जी ओताक ते आया आहियूं अव्हां पंहिंजे अंदर जो ओभर ॿाहिरि कढियो ऐं पंहिंजा ज़ाती इलाइक़े जा जेके समाजी मसइला आहिनि लाज़मी ॾुख उनखे थींदो आहे चवंदा आहिनि त सो हंध जले जाथे बाहि बरे त यकीनन अव्हां जे अंदर में असांजे सियासी समाजी उत्साह में बाहि बरे पई ऐं अव्हां सां गॾु पूरो सथ आहे मोहतरम रसूल बख़्श लाड़ साहिबु असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो निरालो ना पाण खे कनाए पियो सजण वॾी महिरबानी अज़ीज़ुल्लाह सोलंगी साहिबु वॾी महिरबानी ऐं असां सां गॾु इमाम बख़्श भलाई साहिबु मौजूदु आहिनि इमाम बख़्श भलाई असांजे जामशोरे जो समाज सुधारक तमामु वॾी शख़्सियत असांजे हिन आलमी ओताक में असां सां गॾु आहे वॾी महिरबानी साईं अव्हां सवेर खां असांजे हिन प्रोग्राम खे कनायो पिया ऐं असां सां गॾु आहियो मोहतरम साईं सागर आलमाणी जे ओताक ते मच कचहरी में मौजूदु आहियूं ऐं सागर साईं हाणे छा सलाह आहे असांजो साले साईं चवे थो त कुझु ॿुधाइण जे मुंड में आहे साईं ज़रूरु दोस्त वेठा आहिनि जंहिं वटि जेको कुझु आहे सो ॿुधाए बिल्कुलु ॿुधो ख़ैर दुआऊं अदा साईं साले साईं बिस्मिल्लाह थी वञे साईं सोरठो आहे उहो तव्हांखे मां ॿुधायां थो उहो बा सोरठो छाखे चवंदा आहिनि असांजा सॼण सम्झनि त सही तव्हां शालती जा जेके शेर ॿुधा आहिनि इहे सोरठा आहिनि हा माना हिकिड़ी सिट पहिरीं सिट जो अधु काफ़ियो ॿी सिट जो ॿियो अधु में काफ़ियो हूंदो आहे उनखे सोरठो चइबो आहे सही था चओ हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो वाह वाह त सोरठो छा आहे अवां पाणीअ बुलबुला अवां पाणीअ बुलबुला असां थोहर इश्क जा वाह थूहर इश्क जा अवां पाणी बुलबुला असां थूहर इश्क जा अवां आयो चिलविला वाह वाह हाणे हिते काफ़ियो मिलियो मथी सिट जो अवां आयो चिलविला रोवारियो था रूह खे वाह वाह साईं वाह साईं वाह अवां आयो चिलविला रोवारियो था रूह खे शाइर जलाल शेख लिखनि था रब दर दुआ घुरां थो त अल्लाह पाक आलम ओताक खे हमेशह आबाद रखे आमीन भाउ वॾी महिरबानी ग़ुलाम हुसैन लाशारी पाण खे कनाए पियो वॾी महिरबानी अहमद सत्तार सोलंगी ठारू शाह असांजे मास्टर चंद्र वारे शहर खां अहमद सत्तार ठारू शाह खां असांजो बलोड़ शाइर बहितरीन सहाफ़ी पाण खे कनाए पियो सजण वॾी महिरबानी अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था लख कुर्ब अव्हां जा शहबाज़ अली अव्हां खे भली कार चऊं था अव्हां हिन आलमी ओताक में पाण सां गॾु आहियो ऐं यकीनन ही आलमी ओताक जो तसलसुल जेको आहे असांजो 55 प्रोग्राम आहे उहो पंहिंजे पुॼाणीअ जी तरफ़ वञी रहियो आहे त जीअं असां कचहरीअ जे अंदरि मौलाना मौलवी मसूद अहमद पाण खे ॿुधे पियो खुहारो साहिबु मसूद अहमद खुहारो साहिबु अव्हां खे
आलमी उताक में भली कार चऊं था। सुहेल जान अवां खे आलमी उताक में भली कार चऊं पिया। वॾी महिरबानी। ऐं दोस्तो ही लोक अदब सिलसिले जो असांजो आलमी उताक प्रोग्राम जेको असां वक़्तन फ़वक़्तन अवां ताईं पहुचाईंदा रहंदा आहियूं ऐं उनजो मक़सदु इहो आहे त असां वटि जेको लोक सकाफ़ती वरिसो आहे उनखे उजागर करे सघिजे, उनजी वारसी करे सघिजे ऐं उनखे वधाए सघिजे। सागर साईं हाणे वेंदे वेंदे सॼणनि जे लाइ को प्यार भरियो अवां जो पैगाम हुजे त असांजे ॾेही परॾेही सॼणनि खे ॾियो। साईं महिरबानियूं सभिनी ॿुधंदड़ दोस्तनि जूं ऐं अव्हां खे जसो हुजे। ऐं सम्झां थो त तव्हां जेको सिंध जी सकाफ़त तहज़ीब तारीख़ खे उजारियो पिया, अवां जिते अलाह जो रहमतूं हुजनि ऐं सिंध धरती जेका आहे उहा जेको सो तमामु घणो उन में तव्हांजो किरदारु आहे। त असीं इहो ई चवंदासीं 16 डिसंबर जेको असांजो लोक अदब ॾियारो आहे उन हवाले सां तव्हां छा चवंदव? तव्हां बि का सरगर्मी कंदव ऐं ॿियनि दोस्तनि जे हवाले सां तव्हांखे छा पियो नज़र अचे? अदबी इदारा त लोक अदब खे मञण लाइ तयारु कोन्हनि। सिंध हुकूमत अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि वारो किरदारु अदा कंदे हुनजो सियासत ॾांहुं ॿिए पासे रुझान आहे, अदब ॾांहुं रुझान आहे कोन। ऐं अव्हां जेके असांजा समाज सुधारक आहियो, उस्ताद आहियो, ॿोली पारखू आहियो ऐं सकाफ़त जा अमीन आहियो, सकाफ़त जा संवारींदड़ आहियो, अव्हां उन लोक अदब ॾियारे 16 डिसंबर खे कीअं था ॾिसो? साईं असुल इहा ई हक़ीक़त आहे। तव्हां ॾिसो पिया था त मूं जीअं जामशोरे जी ॻाल्हि कई त इहा सिंध जे समूरनि शहरनि तोड़े बहराड़ी सां साॻी सूरत हाल आहे। यानी तव्हां जंहिं बि कुंड में वेंदो त सिंध जी कंहिं बि कुंड में का अहिड़ी सरकार वटि कान हूंदी शइ जेका हू ॾेखारीनि त हीअ असां जेको सो शइ जोड़ी आहे ऐं सरकार उते मुंहुं पंहिंजो खणी ॾेखारे। त असां इहो था चऊं त सकाफ़त छा हर इदारो नाकाम आहे, हर इदारो करप्शन जे वर चढ़ियल आहे। असीं आम माण्हू खे इहो मैसेज ॾींदासीं, आम माण्हू खे इहो अर्ज़ु कंदासीं, गुज़ारिश कंदासीं त हीअ जेके असांजो ओताकूं आहिनि उन्हनि ओताकुनि खे वसायो, तव्हां सिंध जी सकाफ़त तहज़ीब खे उजारियो ऐं उते वेहण सां तव्हांजा जेके इलाइक़ाई मसइला आहिनि, क़ौमी मसइला आहिनि, उन्हनि ते तव्हां जेको सो ॻाल्हि ॿोल करे सघो था ऐं उहे शेयर करे सघो था, वंड करे सघो था हिक ॿिए सां ऐं उन्हनि जे हल जे लाइ बि सलाह मशवरो करे सघो था, कोशिशूं वठी सघो था। जीअं असां हिते दोस्त वेहंदा आहियूं त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं अमल न कंदा आहियूं तॾहिं बि घटि में घटि हिक ॿिए खां ऐं हितां इलाइक़े जे मसइलनि खां वाक़ुफ़ु ज़रूरु थींदा आहियूं। पोइ उन मां कॾहिं न कॾहिं का न का चिणकू थी पवंदी आहे। रही ॻाल्हि 16 डिसंबर जी त 16 डिसंबर ते असां हिते तमामु वॾी मच कचहरी जो अरेंज कयो आहे, बंदोबस्तु कयो आहे। इंशाअल्लाह ताला अव्हां जे इन जेको सो मैसेज खे असां ॿियनि ताईं बि कन्वे कंदासीं ऐं जेको सो 16 तारीख़ ते असां मच कचहरी रखी आहे जंहिंमें असांजो सिंध जो सुरीलो रागी वकार मल्ला तुफ़ैल भलाई उहे जेको सो शिरकत कंदा, दोस्तनि खे महफ़िल ॿुधाईंदा ऐं ॿुधण वारा ॻाल्हाइण वारा बि तमामु मोतबर दोस्त ईंदा जेके इलाइक़नि जे तोड़े क़ौमी मसइलनि ते तोड़े मुल्की मसइलनि ते ॻाल्हि ॿोल बि कंदा। वाह 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 वाह, तमामु सुठो। साईं मदीने मुनव्वरा खां पंहिंजो शाइर आहे मोहम्मद मोहसिन कासमी, मोहम्मद मोहसिन चांडियो, तमामु भलोड़ शाइर आहे। हुन लिखियो आहे त फोले में अपने ॿहरंदा तभी ऐब मेरे साईं ढकी आंदा है, दामन च लिकाई लोकां का मेरी तारी बेड़ी तिखी आंदा है, दुनिया वालियां का मैं क्या मंगा, मैं मंगा बिना मंगण दे ॾेंदा सखी आंदा है, रहमत दी नज़र ऐं मोहसन ते साईं असली इलाक़ों रखी आंदा है। मोहम्मद मोहसिन वॾी महिरबानी, अव्हां खे भली कार चऊं था। भले पार मदीना मुनव्वरा खां असां सां गॾु आहियो। सरदार न्याज़ अली तंगियाणी पाण खे ॿुधे पियो। सरदार न्याज़ अली अव्हां खे आलमी उताक में भली कार ऐं इमदादुल्ला बेजाराणी पाण खे कनाए पियो। वॾी महिरबानी अव्हां सभिनी सॼणनि जी जेके ॾेह ऐं परॾेह खां। दोस्तो असांजो ही आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 55हों प्रोग्राम हिन वक़्तु पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ वञे पियो ऐं इन उमेद सां तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजे लोक सकाफ़ती वरसे जी वारसी कंदा रहो, पंहिंजे बचड़नि खे तइलीम पढ़ायो, ख़ासि करे सिंधी तइलीम पढ़ायो, पंहिंजी मादरी ॿोली पढ़ायो ऐं हर घर में शाह जो रिसालो ज़ीनत बणायो। लतीफ़ साईं असांजो रहबर आहे, जेतो बेत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। जॾहिं असीं जिते कलाम पाक जो विर्द कयूं, अहादीस जो हदीसुनि जो विर्द कयूं, उते असां पंहिंजे मुर्शिद लतीफ़ जे रिसाले जो बि विर्द रोज़मर्रा जी ज़िंदगी में जारी रखंदासीं त इहा असांजे सकाफ़त जी ॿोलीअ जी ख़िदमत आहे। ऐं जस ॾियां थो आख़िर में वेंदे वेंदे असांजे मोहतरम साईं सागर आलमानी साहिब खे, जंहिं ही कचहरी जो मच मचायो आहे। सियारे में मच ऐं ऊन्हारे में खट कचहरी ख़ूबसूरत हवाउनि में ही क़ाइमु दाइमु रहंदी आहे।
इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा वरी कंहिं नए मोड़ ते नए मौज़ू सां आलमी ओताक में गॾिबासीं। 16 डिसंबर लोक अदब ॾियारो मल्हाइण न विसारींदा। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़, जिए लतीफ़िलात।